सांवल कहिड़ी मिंथ मेड़ थो करणु चाहीं थोरी मूंखे बि ख़बर पए। अरे ते जावर हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधो, वारा हे ॿई मूं बि साला मूं वटि ॿधा पिया अथई। जेसिताईं तूं मुंहिंजे सौट मां हथ न कढंदे न तेसिताईं मां तुंहिंजे हिन सालनि मां हथ कोन कढंदुसि। हिननि खे त चयो ॿधो वेठो आहीं, इहे हूअं बि मानीअ ते चटी आहे, मथे में सूर आहे, इन्हनि खे मारे लाश मूं ॾे मोकिले छॾ। अरे रे बाक़ी तूं छा सम्झो आहे त मां हिन ॿिन्ही जी मथां आराम खाई हिननि खे ज़िंदा छॾे ॾींदुसि? कॾहिं बि न। हिन ॿिन्ही जूं तूं क़बरूं ठाहे तयारु करे रख, हिन ॿिन्ही जा लाश मां तोॾे मोकिलियां थो। मौला जी ज़ात जो कसम चवां थो न त सचीअ में हिननि खे मारे मूं ॾे मोकिले छॾ। वादा बेड़ी वाह बंद न कदा मूंसां गला ओ मां अदा खेरा जी अदा हैरा मरी वियासी पराए मुल्क में। अदा सवल रहम करे यार ॻाल्हि ॿुध भाउ, यकीन करे असां ॿई कुंवारा आहियूं, असां कुंवारनि ते रहम कर। न दुनिया ॾिठी आहे न काश ॾिठी आहे, करे जाबर लोड़ियोसो। इहे न कर दा चावल, इहे न कर। हाणे हीअं कयो जो तव्हां ॿिन्ही मां कंहिं हिक खे मां छॾियां थो, बाक़ी हिकिड़ो मूं वटि ॿधल हूंदो, हिकिड़ो वञी जांच जूच करे त जाबर आहे काथे ऐं मोटी अची पोइ मूंखे इतलाउ करे। जाबर जो ॾस ॾींदव मां तव्हां ॿिन्ही खे छॾे ॾींदुसि, न त ॿई पिया हिते काठ में लोड़ींदव। सवाल खान मूंखे छॾ, मूंखे न न न अदा सवाल खान, साईं सवाल खान, सरदार सवाल खान, रेस सवाल खान, मूंखे छॾ। हिनखे कहिड़ो अकुल ड्रिघो आहे न, ड्रिघे खे ख़बर ई कान पवंदी आहे अकुल खुलियल में। मां नंढड़ो आहियां, ख़बर पइजी वेंदी किथे आहे। न न न न सवाल खान ही मूंखां वधीक बेवकूफ़ अथई, मूंखे छॾ, मूंखे छॾ। न दा सवाल, रेस सवाल, सरदार सवाल, अलाह तुंहिंजी इज़त मथे करे मूंखे छॾ। विड़ो न पाण में, हिकिड़ी शर्त आहे मुंहिंजी, उहा जेको मञींदो उनखे छॾींदुसि। जेको बि हितां सही सलामत वेंदो न जाबर खे ॻोल्हण, उनजी मां हिकिड़ी आङुर वढे पोइ मोकिलींदुसि। हाणे तव्हां पाण में सलाह कयो त तव्हां ॿिन्ही मां कहिड़ो थो वञणु चाहे। सरदार सावल, रेस सावल, मूंखे छॾे ॾे। मां हिते सही आहियां तव्हां वटि, तहफ़ुज़ में हा आंगुर हिन जी कटरायो, हिन खे छॾियो। न न सवाल इहो न हे वॾो आहे, हे वॾो आहे, हिनखे छॾ। हे अॼु जाबर खे सूंघी बि ॻोल्हे वेंदो। न दा ॻाल्हि ॿुध न, नादा नंबर मतिलबु सरदार ॻाल्हि इहा आहे त ड्रिघो आहे, परे खां ॾिसंदो उठा वांगुरु हुनखे, मां गॾु वांगुरु कीअं मूंखे ख़बर पवंदी त हू किथे आहे। बाक़ी जेकॾहिं जाबर जो पतो न पियो न, ॿिन्ही खे पूरो करे छॾींदुसि। हिते हिते हिन आगुर ते तव्हांजो क़बरूं ठहंदियूं, हिते ई तव्हां ते मां पड़ चाढ़ींदुसि, मुजावर थी वेंदुसि तव्हां ते मां। ॾोह करे जाबर ऐं बादर सज़ा ऐं क़बरूं असां ई ठहियल, इहो इंसाफ़ न आहे सरदार। कंहिं चोड़े तव्हांखे त भेण जो संग ॾियोसि, हा भेणो आहे न तव्हांजो, लोड़णो त पवंदो। भेण जो असां कोन्हे न, अलाह जो कसम आहे, अम्मा ऐं बाबे जो कमु आहे। हा कीअं ॿुधाई? ज़ाहिर आहे माउ पीउ जो कीअं त औलाद लोड़ींदो न, लोड़ियो हाणे। अम्मा तूं पंहिंजा कहिड़ा हाल करे छॾिया आहिनि, संभाल पाण खे अम्मा, संभाल। कीअं संभालिया अम्मा, मां पाण खे कीअं संभालिया? तुंहिंजे भाउ जी यादि मुंहिंजे दिलि मां निकिरे ई कोन थी। हर हिकु आवाज़ हुनजो मुंहिंजे कननि में गूंजंदो रहे थो। अम्मा मञा थी त अदा जो क़त्ल बेगुनाह थियो आहे, पर मालिक साईं असांजो इंसाफ़ ज़रूरु कंदो। अम्मा अम्मा तूं असांखे पंहिंजे हाल ते छॾे ॾे, तूं पंहिंजे घर वञ। बाबा बाबा उहो मुंहिंजो घर न आहे, जिते तव्हां मूंखे मोकिलियो था न, उहो त अदा जे क़ातिलनि जो घर आहे। अम्मा पोइ बि तोखे ओॾाहीं वञिणो पवंदो, असांखे ई बेसहारा आहियूं, तुंहिंजो सहारो केरु थींदो? बाबा बाबा मां दुख सुख में तव्हां सां गॾु रहंदसि, पर मूंखे ओॾे न मोकिलियो। न मां न, असांजा दुख जेके आहिनि पहाड़ जेॾा आहिनि, तूं बर्दाश्त न करे सघंदी आहे, तूं वञ हली। अम्मा मूंखे पंहिंजी ख़िदमत करण जो मौक़ो ॾियो, मां तव्हांखे हिन हाल में नथी छॾे सघां। अम्मा तोखे ज़बरदस्ती हितां वठी वेंदा, कोन रहण ॾींदई, सुठो वञी में थिए त मोटी वञ। बाबा वेंदसि बाबा, तव्हां चओ था न, तव्हां शाम जो वापसि वेंदसि।
बाबा साईं रूंडे जे मथां हाणे ज़ोर वधाइण हाणे उन्हनि वटि ॿी का बि वाह नाहे संग उन्हनि खे कंहिं हाल में बि ॾियणो पवंदो अद्दी राज़ी आहे छोकिरी राज़ी नथी थिए जेसीं ताईं छोकिरी राज़ी न थींदी त निकाह कीअं थींदो पुट बाबा साईं इन छोरी जा बि रूंडे कन भरिया आहिनि जेकॾहिं इहो रूंडो चाहींदो न त छोरी काॾे वेंदी मिंट में हा कंदी रूंडे खां केरु कन कढाईंदो हिन चकर छोकिरी रूंडे जो बि चवणु नथी वठे बाबा साईं हाणे तूं ई ॿुधा सुहिणीअ लाइ हाणे ॿियो किथां रिश्तो ईंदो इहो हैदर ई ज़िद लॻायूं पियो आहे त मुंहिंजो रिश्तो हिते थिए पर उते सुहिणी कॾहिं बि ख़ुशि न रही सघंदी अदा शरल जेकॾहिं इहो हैदर ज़िद ते सोणी सां शादी कंदो न पोइ ॾींहुं राति वेही ने सोणी खे कुटींदो इहा ॻाल्हि असां त सम्झूं था पर रूंडो ई छोकिरी नथा सम्झनि पोइ रूंडे जे मथां पैसनि जो ज़ोर वधाए न बाबा इहो रूंडो कॾहिं बि पैसा वापसि कोन कंदो बाक़ी छोकिरीअ जो संग मिले त मिली सघे थो बाबा साईं हाणे हली सिधो ॻाल्हाई त संग ॾियो या पैसा ॾियो जेकॾहिं ॿिन्ही ॻाल्हियुनि तां इनकार था कनि न त पोइ घर ते कब्ज़ो करे वेही था रहूं वाह पुट वाह इहो सुठो लॻंदो त मां पंहिंजी भेण जे घर जे मथां कब्ज़ो करे वेहां शाबाश फ़िलहालु हिननि खे घर खां धिका ॾेई तड़े था कढूं जॾहिं संग ॾींदा न पोइ खणी जॻह ख़ाली करे ॾींदासूं न पोइ बि ॻाल्हि परे आहे छा आख़िरी हल इहो ई आहे बाबा साईं तव्हां भली विच में न अचो असां पातर हणी घर था खाली करायूं पोइ ॾिसजो त कीअं नथा संग ॾियनि साईं मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो चाची आमना बि कोन्हे का तव्हां ई वञो भला पारस खे वठी अचो मां घर में अकेली आहियां फ़िलहालु त मां हैदर लाइ परेशान आहियां जेको जाबर जे क़ैद में आहे उनखे छॾायां त पोइ इन मसइले खे ॾिसी था वठो अधु हैदर जे जाबर जे कब्ज़े में आहे त पोइ जाबर त आसानी सां त कोन कढंदो उन मां बि इन चकर में त परेशान आहियां त जाबर सिको जे पलांद में सौट खे मारे अचे मूं बि जाबर जा 2 साल खणी जो ताक़त बंदि कया आहिनि पैदर जो वसकारो आहे ॿिन्ही ते पर मूंखे नथो लॻे त को जाबर पंहिंजे सालनि जे करे हैदर खे आज़ादु कंदो छो त मुंहिंजी ॻाल्हियुनि मां ॾिठो आहे त पंहिंजे सालनि सां वॾी मोहबत थो करे पोइ छा कंदो कीअं अधे हैदर खे तव्हां आज़ादु कराईंदो परेशानी त मूंखे बि वॾी आहे पर घणो वक़्तु मां पंहिंजे सौट खे जाबर जे रहमो करम ते नथो छॾे सघां इन मसइले मां ध्यानु छॾायां त पोइ हिन मसइले खे बि ॾिसूं था सही ॿुधो त सही हैदर तुंहिंजो सौट सांवल वॾो को बेवकूफ़ आहे मुंहिंजा चरिया साला उन्हनि खे ॿधी वेहारियो अथई ऐं चवे थो त हैदर खे छॾ त पोइ मां हिननि खे छॾियां अरे हुनखे चयो सांवल जे तूं मुड़ुसु माण्हू हुई त मुड़ुस जो मटा सांवल खे इहा ख़बर ई कान्हे का मुंहिंजा साला अटे ते चटी आहिनि मरनि या बचनि को फ़र्क़ु कोन थो पए पोइ तूं अहिड़े सौट खे बंदूक हणी मारे छो नथो छॾी तुंहिंजो छा मक़सदु आहे त मां पंहिंजी ज़िंदगी बचाइण लाइ पंहिंजे सौट खे मारियां ॿी तो वटि का बि वाट न आहे जे तूं आज़ादु थियणु चाहीं थो त मूंसां हिकिड़ो वाइदो कर हितां वञण सां ई वञी पंहिंजे सौट सांवल खे दुफ़ कंदे वाइदो बि सखणो वाइदो न तोखे यासीन सगोरी ते हथ रखे साख ॼणी पवंदी मां इहो कॾहिं बि कमु कोन कंदुसि जाबिर तकड़ न कर मां तोखे 2 ॾींहंनि जी मोहलत ॾियां थो ऐं इहा 2 ॾींहंनि जी मोहलत तुंहिंजे सौट सांवल खे बि मूं ॾिनी आहे हाणे वञी तूं सोच त तोखे छा करिणो आहे छा नाहे करिणो पोइ मूंखे ॿुधाइजांइ अड़े तव्हां पाण में सलाह कई त जाबर खे ॻोल्हण लाइ केरु निकिरंदो आमर वारी शर्त सरदार रेस शामिल इहे जेकॾहिं ख़तमु करी त पोइ पहिरें मूंखे इजाज़त ॾियो न ईअं त मां बि वेंदुसि मां ॻोल्हे सघांसि तव्हां ॿिन्हिनि मां होशियारु कहिड़ो आहे मां पाया मां आहियां अड़े ॾे पर मूंखे त तव्हां ॿई बेवकूफ़ था लॻो अदा हेरा जी अदा खेरा ईअं जीअं सरदार शामिल ख़ान चए थो न ईअं बाबो बि असांखे चवंदो हो
पर पोइ अकुल ज़रूरी त हूंदी न असां वटि बि। अदा खेरा जी ज़ाहिरा असांजा कुदरत वारे मोहन रही अहिड़ा ठहिया आहिनि जो परे खां ई बेवकूफ़ था लॻूं। बसि नसीब जी ॻाल्हि आहे, छा कयूं मोहन राय ठही आहे। अड़े हाणे मां तोखे आज़ादु थो कयां, पर तो वटि 24 कलाकनि जो टाइम आहे। जेकॾहिं 24 कलाकनि में तो किथां बि ॻोल्हे सोले असांखे जाबर जो ॾस पतो न ॾिनो त हेत वारो भाउ हिते मोल हूंदी, ऐं पोइ तोखे घर में अची ॻोल्हे मारींदोसि। जाबर ॾिस, जाबर जहिड़ो हूंदो त बि ॾिसंदोमांव, जे मरी वियो त क़बर ॾिसंदोमांव। मूंखे रुॻो हितां छॾियो, बाक़ी हिनखे विहारियो। वारिस तूं थी हिनखे आज़ादु कर। खोलियो साईं, खोलियो। मां खेरो खोले। अदा खेरा मूंखे विसारे न छॾिजा, मां हिते कुकड़ वांगुरु ॿधो पियो आहियां। अदा हेरा तूं घबरा न, मां जाबर खे ॻोल्हे सोले ॿधी खणी ईंदोमांसि, कुल्हे ते बि खणंदोमांसि। छो भाउ जी ज़िंदगी जो मसइलो आहे। तो अकेले खां कोन खजंदो अदा, हू गरो आहे गरो। पोइ जेकॾहिं मां न खणी सघुसि न, पर हिननि खे ॿुधाईंदुसि सरदार रेस साईं सावल खारे खे ॿुधाईंदुसि, छो न ॿुधाईंदोमांसि। अड़े हाणे बात बंदि कर, बंदि कर बात। निकिरे तो टाइम तो वटि तमामु थोरो अथई, वञ वक़्तु बचा, वञी ॻोल्ह जाबर खे। निकुर निकुर। कीअं न ॻोल्हंदासीं? पोइ तेजी पार त सही भाउ ॿधो पियो आहे तुआरो। यार बाबा अॼु हिननि जी अखि ख़राब अथई, ख़्यालु कजां, पंहिंजे तारनि खे काबू रखजां। बड़े तारा गोल तारा, अड़े मुंहिंजा तारा काबू हुन राति जो निकिरंदा आहिनि। यार बाबा ये तारा तारा बंदि कर, ये तारा न कढी छॾनी। अदा भली आयो, अदा भली आयो। छोकिरी किथे आहे? उनखे घुरायो, अॼु ॻाल्हियूं हिकु कहिड़ी कहिड़ियूं आहिनि। अदा उहा त मलुका जे घर वई आहे। अड़े छा शमशी तारा, तूं भला को वकील आहीं, को बैरिस्टर, के छोकिरीअ खां आॾी पुछा कंदे जेका बि तोखे फारसी ॻाल्हाइणी आहे, अंग्रेज़ी ॻाल्हाइणी आहे, मूंसां ॻाल्हाए। तूं उनजे क़ाबिल ई नहीं कि भई मां तोसां ॻाल्हियूं कयां। असांखे गंद में लठूं आणण जो को बि शौक़ु न आहे रूंडा। अड़े तारा, अड़े रूंडा, बात बंदि कर, बंदि कर बात। अदा तव्हां आख़िर चाहियो छा था? सिधी ॻाल्हि कर न। अजी सिधी ॻाल्हि इहा आहे त असां सोणीअ जो संग चाहींदा, जे संग नथा ॾियो त पोइ असांखे 5 लख वापसि कयो, त जीअं वापसि असां हलिया वञूं। जेकॾहिं तव्हां वटि 5 लख न आहिनि त पोइ हीउ घरु ख़ाली कयो, न त ज़बरदस्ती असीं हीउ घरु ख़ाली कराईंदासीं, जहिड़ो त जहिड़ो ई सही। सोट जी अकबर ख़ान सभु कुझु विसारे असां सां हिकु थी वियो आहे। जेकर सावल ऐं जाबिर वारा बि सभु नफ़रतूं विसारे असां सां हिकु थी वञनि त हिन ॻोठ में केॾो न अमन थी वेंदो। सोट सभिनीनि जी सोच हिकु जहिड़ी न आहे हूंदी, बर्दाश्त करण जो मुआदो कंहिं कंहिं मंझि हूंदो आहे। सही थो चई सोच, सभु माण्हू हिकु जहिड़ा न आहिनि हूंदा। जेकर ईअं हुजे हा न त हिते कंहिंजो बि नाहक खून न वहे हा, पर इंसान जे अंदर जो क्रोध कॾहिं बि ख़तमु न थींदो। सोट अलाह ख़ैरु कंदो, तव्हां ख़ैरनि सां सतावड़े तां थी अचो, पोइ हिकु चकर ॿीहर वरी ॻोठ वारनि खे गॾु करे अमन करण जी कोशिशि कंदासीं, ऐं सभिनीनि धुरियुनि मथां इहो ज़ोर रखिजो बसि ठाह थिए। हा सोट, मां बि इहो ई सोचियो आहे, सतवाड़े तां थी अचां त पोइ अदा रावल खे वठी ईंदासीं, पोइ सभिनी धुरियुनि खे हिते घुराए विहारे ऐं सभिनी खे कसम ॾेई पाबंद कंदुसि, ऐं हितां जूं नफ़रतूं हमेशह हमेशह लाइ ख़तमु कंदुसि। छो त हिन ॻोठ में हाणे अमन जी अशद ज़रूरत आहे। सभिनी हिक ॿिए खे मारे ख़तमु करे त छॾियो आहे, बाक़ी कुझु माण्हू बचिया आहिनि, उहे बि हिक ॿिए खे मारे छॾींदा। इन करे सोट सभिनी खे घुराए सभिनी जे विच में ठाह कराइण तमामु ज़रूरी आहे। जावर ख़ान, हैदर जो छा करिणो आहे? मारे कयूं दुफ़ या सॼी उमिरि इन जे मथां
पहिरा वेठा ॾियूं। मूं बि पहिरीं इहो ई सोचियो हो, हैदर खे मारे सोट सिकुअ जो पलांद कंदुसि, पर इन जो मतिलब त हैदर खे हाणे मारण जो इरादो बदिलजी वियो आहे। हा कमाल, हाणे हैदर खे मारणो न आहे, पर सांवल जे ख़िलाफ़ इस्तेमालु करणो। सांवल जे ख़िलाफ़ कॾहिं कोन बीहंदो। मां पहिरीं बि सांवल ऐं हैदर जे विच में नफ़रत जो ज़हर भरे चुको आहियां ऐं घणी हद ताईं कामयाबु थी बि वियो हुउसि। हैदर ऐं सांवल हिक ॿिए जे खून जा प्यासा बि थी विया। मतिलब त हैदर जे ज़हन में पहिरियां खां ई ज़हर तुंहिंजे तरफ़ खां भरियल आहे ऐं हाणे कुझु कोशिशि असांखे बि गॾिजी करणी पवंदी। हा कमाल, इहो किल भित में अटकियल आहे। 2-3 मुतकरा लॻसि त भित जे आर पार थी वेंदो। जा सांवल ख़तमु जा हैदर ख़तमु, असांजा रस्ता साफ़। मञोसीं त असां हैदर जे ज़हन में सांवल जे ख़िलाफ़ ज़हर भरण में कामयाबु थी वेंदासीं ऐं हितां हैदर आज़ादु थियण खां पोइ पहिरियां वञी सांवल खे पूरो कंदो ऐं उन खां पोइ वारस हैदर खे दुफ़ करे छॾंदो। पर जो वारस जे हथां हैदर बची वियो न, त तूं छा थो सम्झी? असांजे हथियारनि खे ज़ंग लॻी वियो आहे, न को? अरे ओ छाता पंहिंजे इन्हनि छोरनि खे रोक दे, उलरू न कनि। इहे मसइलो हल कोन थींदो, परे वञी पहुतासीं परे। रूला जेका तूं इज़त जी ज़बान सम्झी आहे न, त असांजा छोकिरा इहे उलरू ई कोन कनि हा। यार मामा बाबा रबड़ आहे रबड़, हिनखे जेतिरो छिकंदो न एतिरो इंघंदो, टुटंदो न। असां बि हिनखे एतिरो इंघाईंदासीं जो विच मां टुटी पवंदो तुंहिंजो रबड़। पाणी तारा गोल तारा हाड़ी से रूंगे के विचा था तोड़न। बस हाणे बस मुआ, इन सां मसला वधंदा खुटंदा कोन। इन जे करे इन मसइले खे इज़त सां हल करणो पवंदो। पंहिंजो पाण में हुयूं। अरे शमशी बाबा, मूं सभु हथियार फिटी कया। मूं पंहिंजी पटकी लाहे भेणे जे सिर जे मथां रखी छॾिया। हाणे हीअ आहे वॾी, हाणे जेको बि पुट तोखे फ़ैसिलो वठूं आहे न, भेणे खां वठूं। यार बाबा बस कर छोड़ा, बस कर। हाणे चुपचाप करे आराम सां इन दाख़िली खाने जो फ़ैसिलो ॿुधो। ही निभागो ताननि खां कोन मुणंदो। तूं ई खणी ॿुधा त हिन मसइले जो हल कीअं थींदो। छोकिरी खे राज़ी कयो या त 5 लख वापसि कयो, न त हीअ आजूज माजूज वारो जेको घरु आहे न, इनखे ख़ाली कयो। इन खां सवाइ ॿियो को बि हल न आहे। अॻी हाणे इहो फ़ैसिलो तो ते आहे। चाची तोखे को बि कमु हुजे न, नंढड़े ॿार सां न्यापो करे छॾिजा, मां पहुची वेंदमि। न मां तोते बार न आहे। क़िस्मत में जेके ॾुख सूर लिखियल आहिनि न, कंहिंजी बि हमदर्दीअ सां नथा टरी सघनि। चाची घड़ी खन जे लाइ तव्हांजी दिलि खे दिलासो त ॾी वेंदसि न। अम्मा, जेकॾहिं न इहा ख़बर तुंहिंजे पीउ खे पइजी वई, असांजे मथां त ॿीणो आज़ाब शुरू कंदो। चाचा मां बाबा खे हिन घर में पेर रखण बि कान ॾींदसि। अम्मा, तूं असांजे करे पंहिंजे माइटनि सां जहिड़ो न कजांइ, छो जो सुख असांजी ज़िंदगीअ में हाणे अचणा ई न आहिनि। ये ॾुख ऐं सूर असांजी ज़िंदगीअ जो हिसो बणिजी विया आहिनि। चाची मां हाणे हलां थी, सुभाणे मां वरी ईंदसि। पारस खे वठी वञ, हिनखे पंहिंजे घर छॾे पोइ तूं हली वञजांइ। न मां हिते आहियां। अम्मा ज़िद न कर, मां लाइ तो घर वेंदीअ त तोखे मोकल बि मिलंदी, न तो क़ैद करे तोखे घर में विहारे छॾींदा पुट। हाँ पारस, चाचो सही तो चवे। जेकॾहिं तोखे मोकल घुर्जे थी त पोइ हिते अजाए वेही न रहो। अच त हलूं था, सुभाणे मां चकर ॾींदसि त पोइ तोखे बि साण वठी ईंदसि। वञ अम्मा वञ, ॾाही थी, ज़िद न कर।
दाल में को कारो आहे। इन्हनि कहिड़ी सलाह कई, जमाल ऐं कमाल सोराब थी पैसा छो ॾिना। इहा जांच मूंखे पकी करणी पवंदी ऐं रेस खे ॿुधाइणो पवंदो। जेसीं ताईं गदार ज़ाहिर न थींदो, इहा ख़बर ई न पवंदी त रेस जे मथां हमले करण में कंहिंजो हथ आहे। मूंखे लॻे थो त सोराब गदार आहे, ऐं जेकॾहिं सोराब गदार आहे त पोइ मां भाया कमदार अंब ॼाणींदोमांसि अहिड़ा रेस का डब जो खंभ खंभ थी वेंदो। इन्हें उठ के किथे ॻोल्हियां? हे इन ज़ालिम आदि खे मारे छॾियो। ॿुधई, हाणे पुछते बचो हैरो उहो बि ख़तमु, सभई मारिया वेंदासीं। लॻे हीअं थो कि किथे ॾिसां केरे ॾिसां। ओ भाउ अदा ओए चाहे ॿुधई, तोखे खावा कोन थो भाउ, हेॾे हलियो आहे। कहिड़ो कमु आहे? अरे ॿुधई छा ॿुधमि, ॿुधा न भाउ ॻाल्हि ॿुध। ॿुधई जाबर जाबर उन जी ख़बर अथई? मूंखे इहो ॿुधा त जाबिर तुंहिंजो थिए छा? मुंहिंजो भेणियो आहे। ॿुधई जॾहिं हुनजी तोखे ख़बर न आहे त मूंखे केॾां ख़बर हूंदी? वांदा वांदा अची अलाए छा थी वियो आहे? महांगाई माण्हुनि जा वाइसर कढी छॾियो। पंहिंजो पाण में विढ़ी विढ़ी मरी वेंदासीं। हुकूमत जे कन ते जूं न चुड़ंदी। रूंदो पैसा खाई हज़म करे वियो। तव्हांखे हाणे पैसा कोन मिलंदा ऐं न वरी मां जॻह ख़ाली कंदसि, छो जो अच्छे मथे सां मूंखे दर दर जी ठोकरूं खाइण ते मजबूर न कर। बाक़ी ॻाल्हि रही छोकिरी जी न, उहो असां ॾियण लाइ तयारु आहियूं, पर उन लाइ असां सभिनी खे गॾिजी सुणीअ खे राज़ी करणो पवंदो, तॾहिं वञी मसइलो हल थींदो। बाक़ी हिक ॿिए जे मथां डंडा पाठा खणी बीहंदासीं न त मसइलो हल कोन थींदो। हिनखे चंकर घर जे तख़्त ते विहारणो खपंदो, हिते छा थी पई करे? रूंडा अधी लख जी ॻाल्हि कई आहे, सुणीअ खे राज़ी करणो पवंदो। अरे बाबा, इन ॿिलीअ खे घंटी केरु गिचीअ में ॿधंदो? मां इन जी गिची में घंटी ॿधंदुसि मां। वाह रे वाह, वाह रे वाह। हाणे तूं वधीक खे राज़ी कंदे? हाँ बम बर्फानी रिछ तूं वधीक राज़ी कंदे? अधी त तोखे ॾिसण सां ई छिरकी वेंदी। पुफी सम्झा पंहिंजे सिकील ते पुट खे, अजायो छेड़े खे कूर कूर न करे। हाणे कंहिंखे बि हिक ॿिए सां वात हणण जी ज़रूरत ई न आहे। छोकिरी घर वापसि अचे, असीं सभई उनखे राज़ी कंदासीं। मूंखे पूरी पक आहे, जॾहिं असीं सभई हुन सां प्यार मुहबत ऐं कुर्ब सां पेश ईंदासीं न, त हूअ बि राज़ी थी वेंदी। पारस, मञा थी त तूं हैदर सां गॾु रही कान सघंदी आहे। हैदर तुंहिंजे भाउ जो कातिल आहे, पर मां तोखे हिकु सलाह ॾींदसि। पहिरियां तूं हैदर जो भरोसो हासिल कर। जॾहिं हुनजो तो मथां भरोसो थी वञे ऐं घर में केरु न हुजे, उन ॾींहुं खाधे में ज़हर ॾेई हैदर खे पूरो करे छॾिजां। सिकू जो पलांद बि थींदो ऐं असां ॿिन्हिनि जे मथे सूर बि लही वेंदो। हा सोणी, तूं सलाह त सुठी ॾिनी आहे। हाँ पारस, हिन ॻाल्हि ते अमल ज़रूरु कजां। पहिरियां तूं हैदर जो भरोसो हासिल कर। हाँ सोणी, मां हिन ॻाल्हि ते अमल ज़रूरु कंदसि, ज़रूरु कंदसि। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।